अदा मां चाकुन आहियां, गरीब मिसकिन आहियां, शुगर जी मरीज़ आहियां। मूंखे सुस्ती ॿुसट ॾाढी थींदी आहे। महिरबानी कयो मूंखे जेका मदद शेव ते ॾियो। मां ॾाढी मजबूर आहियां। मुंहिंजो छोकिरो नंढड़ो आहे, फैक्ट्री में कमु कंदो आहे, वीचारो करे न सघंदो आहे, पर मजबूरी। बख़्शई त बख़्शराईंसि, न त मेड़ मिंथ जा करे, न त भोरा तुंहिंजे घर अॼु सुभाणे ठही अचणा। बिस्मिल्लाहिर्रहमानिर्रहीम रहीम। मज़लूम इन सॾ अज़हर गोपांग दोस्तो, जीअं त अॼु आउं मौजूदु आहियां नए ॻोठ में कंबर खां तक़रीबन 10-11 किलोमीटरनि जे फ़ासिले ते मिसकिन अमर जे घर में मौजूदु आहियां, जिन जो अलाह खां सवा को बि सहारो न आहे। अमां जो हिकिड़ो नंढड़ो पुटु आहे जेको कराची फैक्ट्री में कमकार कंदो आहे ऐं जंहिंसां अमां जो घर जो गुज़र सफ़र हलंदो आहे। अमां पाण बि बीमार आहे ऐं तमामु हिकिड़ी ग़रीब अमां आहे। जेतिरो बि थी सघे सरहंदी वारनि खे अपील कजे थी, जेतिरो थी सघे इन मिसकिन अमां जी मदद कंदा। दोस्तो, इंसानु केतिरो खाए थो, इंसानु केतिरो विञाए बि थो। दोस्तो, जेतिरो थी सघे इंसानु ज़ात जी मदद कयो ऐं उन्हनि जे कमु अचो। ऐं अलाह पाक जो नेक बानो सकी इंसानु हुयो, सऊदी अरब खां उन्हनि फितरो कढियो हुयो, जिन 15,000 रुपया मोकिलिया हुया। 10,000 रुपया उन्हनि जा किथे असां ग़रीबनि में ॾिनासीं। उन्हनि जी रहियल अमानत हुई 5,000 जेका मां हीअ अमां खे ॾींदुमि, अमां ई वठिजो। अलाह पाक उन सऊदी वारे दोस्त जे रोज़ी रिज़्क़ में बरकत कंदो। अलाह पाक उन्हनि जी फैमिली जे ख़ैरु फरमाईंदो। अलाह पाक उन्हनि जे रोज़ी रिज़्क़ में बरकत कंदो। अलाह पाक उन्हनि खे कॾहिं ॾुखियो ॾींहुं न ॾेखारींदो। जंहिं मिसकिननि मथां महिरबानी कई आहे। दोस्तो, जेतिरो थी सघे इंसानु ज़ात जी मदद कयो, उन्हनि जे कमु अचो। जिन जे वस जी ॻाल्हि न आहे मदद करणु, उहे हिन पोस्ट खे वधि मां शेयर कनि। थी सघे त दोस्तो अव्हां जे हिकिड़े शेयर करण सां हिन मिसकिन अमर जी का मदद थी सघे थी। अलाह ख़ुशि कंदो, अलाह गंज ॾींदो आहे। रब साईं, मां ग़रीब जी मदद कंदो त अलाह वॾींदो आहे। मां ग़रीब मिसकिन आहियां, शुगर जी मरीज़ आहियां। मुंहिंजो पुटु नंढड़ो आहे जेको फैक्ट्री में कमु थो करे, जेको मूंखे हलाए थो। गर्मी आहे, मूंखे ॾाढी सुस्ती ॿुसट बि मूंखे ॾाढी आहे। अलाह तव्हां गंज ॾींदो, मुंहिंजी मदद कंदो त अलाह तव्हांखे वधाईंदो। मां ग़रीब मिसकिन आहियां, जेको मूंखे थी सघेव त मूंखे मदद ॾियो। अलाह ख़ुशि कंदो आहे। मां ग़रीब आहियां, ॾाढी मिसकिन आहियां, मां शुगर जी मरीज़ आहियां। मां हीअं घुमी वेही उथी वेही बि नथी सघां। अलाह ख़ुशि कंदो आहे, मदद ॾींदो न रब साईं। जंहिं मुंहिंजी मदद कई आहे, अलाह मदद ॾींदुसि, रब साईं गंज ॾींदुसि।